जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो राब्तो सिंध जे वज़ीर आला साईं काइम अली शाह साहब सां थी वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल शुरूआत कयूं था। अस्सलाम वालेकुम सीएम साहब। वालेकुम अस्सलाम। और क्या हाल है आपके? खुश हो? साईं अॼु भला उर्दू पिया ॻाल्हायो, ही सिंधी चैनल आहे किबला? अच्छा सिंधी चैनल आहे। जी जी बिल्कुल। अॻ में त ॿुधायो न, दरअसल छा आहे जो मां सिंधी चैनलनि खे घटि टाइम ॾींदो आहियां, इन करे ख़बर ई न पई। अवां त सिंध खे ई घटि टाइम था ॾियो, त सिंधी चैनलनि खे कहिड़ो टाइम ॾींदो? सिंध खे टाइम घटि ॾिनो आहे। हे टियों भेरो वज़ीर आला थियो वेठो आहियां, अञा घटि टाइम ॾिनो आहे। कमाल था कयो। सॼी राति कमु थो कयां, निंड बि पूरी कोन थी थिए। असेंबलीअ में अची निंड पूरी कंदो आहियां, अञा घटि टाइम थो ॾियां। अच्छा साईं नाराज़ न थिजो, हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछूं त ॿुधो आहे त वफ़ाक़ी वज़ीर अव्हांजी ॻाल्हि कोन था ॿुधनि, छा इहा ॻाल्हि सही आहे? उहे कोन था ॿुधनि त मां वरी कहिड़ो सही थो ॿुधां, भली न ॿुधनि। सीएम साहब कश्मीर में अञा ताईं स्कूल खुलियल आहिनि, अवां जी हुकूमत ते जेको अमल छो न कयो वियो आहे? ॾिसो कश्मीर वारनि जी पंहिंजी हुकूमत आहे, उते त मुंहिंजी कोन हलंदी न। ऐं ॿियो त मुंहिंजे हुकूमत ते सिंध में ई अमल कोन थो थिए त कश्मीर त वरी बि वफ़ाक़ जो मसइलो आहे। कश्मीर न साईं, कश्मीर न कश्मीर एट कंदकोट जेको सिंध में आहे। अच्छा कश्मीर चओ न, जी जी। हिते अञा भला स्कूल खोलिया ई न आहिनि त वरी बंदि किथां कराइनि। ऐं ॿियो त स्कूल खोलण बंदि कराइण सेक्रेटरी एजुकेशन पेचुए साहब जो कमु आहे, असांजो तंहिंमें छा। अच्छा सीएम साहब अवां पंहिंजा असां ज़ाहिर कंदे ॿुधायो इहो त अवां वटि पंहिंजी गाॾी बि न आहे? बिल्कुल न आहे। सोचियां पियो त हाणे मां हिकिड़ी चिंगची वठी छॾियां, भलो कमु थी वेंदो, कन्वेंस बि थी वेंदी, वरी राति जो ॾाढो 300-400 रुपया बि कमाए वठंदो ड्राइवर। पर सीएम साहब तव्हां त चिंची ते पाण ई पाबंदी हणाई हुई। उहा कराची में आहे बाबा, कराची में आहे। तव्हां मीडिया वारनि खे बि का रिसर्च आहे कोन, रुगो वेठा वरी खैरपुर में कहिड़ी पाबंदी आहे, नाड़काणे में कहिड़ी आहे। पोइ तव्हां खैरपुर ई हलिया वेंदो चिंची काए? न उते ॾींदुमि कंहिं ड्राइवर खे, गंबटऊं खैरपुर वारी जेका नई पुल विधी आहे हिते चिंचिन जो ॿुधो आहे वॾो रूट आहे। सीएम साहब कुझु ॾींहं पहिरियां अवां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वफ़ाक़ सिंध खे खंडर बणाइण चाहे थो, अञा छा खंडर बणाईंदो? बिल्कुल वफ़ाक़ सिंध खे खंडर बणाइण चाहे थो ऐं खंडर बणाए खाई वञणु चाहे थो। जेका असां जी इहा कोशिश कॾहिं बि कामयाब थियण। खंडर न साईं, खंडर खंडर खंडर। हा फंडर या फंडर। मां हिकु ॾींहुं ॾिसण वियोसि मंडीअ में, पर अलाए छो मूंखे ॾिसी टही पई, पोइ त चङो थियो। सीएम साहब फंडर न खंडर, खंडर माना बरपट तबाह। अच्छा जी। अच्छा सीएम साहब मूंसां हिकिड़ो मसइलो आहे, अवां ॿुधंदव? तव्हां सां बि मसइलो आहे? जी हा बिल्कुल। ॿुधायो, अगरि ॿुधी सघियो त ॿुधंदुसि, न त पोइ वधीक गोरी जान जतन। मूंखे विसरी वञण जी बीमारी थी वई आहे, मसइलो आहे मूंसां। मां ऑफिस वेंदी आहियां त पंहिंजे स्टूडियो जो रस्तो भुली वेंदी आहियां, किथे मोबाइल भुली वेंदी आहियां, कॾहिं कुझु भुली वेंदी आहियां। अच्छा कॾहिं कॾहिं भला मानी खाइण खां पोइ विसरी वेंदो अथव त मानी खाधी अलाए न वरी मानी खाईंदा? हा हा बिल्कुल बिल्कुल, ॿीहर बि खाई वेंदी आहियां। कॾहिं कॾहिं ऑफिस में अची पंहिंजी कुर्सीअ ते वेहण बि विसरी वेंदो अथव? हा बिल्कुल, मां कॾहिं कॾहिं ईअं विसरी वेंदी आहियां, हेठि वेही रहंदी आहियां। ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजे सूबे जो नालो बि विसरी वेंदो अथव? जी हा बिल्कुल, उहो त सफ़ा विसारे वेहींदी आहियां। भला कॾहिं कॾहिं इहो बि विसरी वेंदो अथव त मां केरु आहियां, छा आहियां, छो आहियां? हा बिल्कुल सही सही। पर सीएम साहब इहो अव्हां खे कीअं ख़बर पई हिन मसइले जी? छो जो इहे सभई मसइला मूंसां बि आहिनि। हा छोकिरा, तोसां छा मसइलो? मूंसां साईं हूअं त तमामु वॾा मसइला आहिनि, पर हिकिड़ो जेको अहम मसइलो आहे उहो त मूंखे सरकारी नौकरी कोन थी मिले साईं। सरकारी नौकरी त बाबा मूंखे ई कोन थी मिले त वरी तोखे धूड़ मिलंदी? साईं तव्हां त सिंध जा वज़ीर आला आहियो साईं। अच्छा मां आहियां छा? माफ़ कजो यार, ॾिठ वरी इहा ॻाल्हि बि विसरी। बिल्कुल बिल्कुल। अच्छा सीएम साहब असांजे हिन प्रोग्राम में जेको बि कॉल कंदो आहे उनखे गानो त ॿुधाइणो पवंदो आहे, सभु सियासतदान गानो ॿुधाईंदा आहिनि, त अव्हां बि पंहिंजे सुरीली आवाज़ में को गानो ॿुधायो असांखे। ॾिसो हाणे मसइलो इहो आहे जो गानो त मां ॿुधायां, पर माहौल तॾहिं ठहंदो जॾहिं तव्हां बि मूंसां गॾु गानो ॻाईंदो त पोइ मां ॿुधाईंदुमि। हा हा बिल्कुल बिल्कुल, मां सां गॾु आहियां।
ठीक है। दरवाजे को कुंडी मार, कोई न बच के जाने पाए, डीजे को समझा दो म्यूजिक, गलती से भी रुक ना पाए, तरह तरह जो फील करे वो फौरन जाके बुल गटक ले, जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए। बस आज की रात है।